इहो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। इहो लेक्चर सिंधी बालगान लाइ तयारु कयो वियो आहे जेके सिंधी ॻाल्हाए त सघनि था पर लिखी पढ़ी नथा सघनि। अॼोके सबक़ में पाण सिंधी अरबी ख़त यानी अलिफ बे जा 2 अखर सिखंदासीं जेके हिकिड़े ई आवाज़ ते खे लिखण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। पोयनि सबक़नि में पाण बे, ॿे ऐं भे जा अखर सिखी चुका आहियूं। हिन भेरे पाण अखर ते ऐं अखर तोए सिखंदासीं। सिंधी अलिफ बे में ते 5हों अखर ऐं तोए 31हों अखर आहे। अखर ते साॻियो बे, ॿे ऐं भे जहिड़ो ई आहे, मतिलबु त इहो हिकु वॾे खाने ते मुश्तमिल आहे जंहिंजे मथां 2 टुॿिका या नुक़्ता लॻाइबा आहिनि। हिक लिहाज़ खां ते जो अखर बे, ॿे ऐं भे टिनी खां मुख़्तलिफ़ आहे, जिन में नुक़्ता यानी टुॿिका खाने जे हेठां लॻाइबा आहिनि जॾहिं त ते में नुक़्ता खाने जे मथां लॻाइबा आहिनि। कंहिं गिलिफ़ जी शुरूआति में ते अखर खे हिन रीति लिखिबो आहे। ते जे मथां ज़बर जी निशानी लॻाए त जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। ते ज़बर त। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में त जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण त सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। त प, त ओ, त क, त र। ते जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ऐं उन पुठियां नून जो अखर लॻाए त जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। ते ज़बर नून त। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में त जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण उहे लफ़्ज़ ॾिसंदासीं जेके त जे आवाज़ सां शुरू थियनि था। तंत, तंद, तंगी, तंदूर। ते जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए त जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। ते ज़ेर त। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में त जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण त जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। त ॾ, तिखो, तिरछो, तितिर, तिड़को, तिज, तिर, तितो। ते जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए त जो आवाज़ ज़ाहिरु कबो आहे। ते पेश त। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में त जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण त सां ज़ाहिरु थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तुहफ़ो, तुर्श, तुरबत, तुज़। ते जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए ता जो आवाज़ लिखिबो आहे। ते अलिफ ता। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ता जो आवाज़ हिन रीति ज़ाहिरु कबो आहे। हाणे पाण ता सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तार, तार, तारो, तारू, ताज, तानी, ताज़ो, तालो।
ते जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए तो जो आवाज़ लिखिबो आहे। ते वा तो। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में तो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण तो सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तोब, तोर, तोलो, तोड़। ते जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ऐं उन पुठियां वाव जो अखर लॻाए तू जो आवाज़ लिखिबो आहे। ते पेश वा तू। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में तू जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण तू सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तूत, तूरी, तूताड़ी। ते जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए उन पुठियां वाव ऐं उन पुठियां नून जो अखर लॻाए तूं जो आवाज़ लिखिबो आहे। ते पेश वा नून तूं। बैनुल अक़वामी वायोकी लिपि यानी इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट में तूं जो आवाज़ हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण के अहिड़ा लफ़्ज़ ॾिसंदासीं जिन में तूं जो आवाज़ अचे थो। तूं, सूरतूं, मूरतूं, मिलावतूं, मुलाक़ातूं। ते जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए ते जो आवाज़ लिखिबो आहे। ते ये ते। कंहिं गिलिफ जी शुरूआत में ते खे हिन रीति बि लिखिबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ते जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ते जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तेराक, तेरह, तेल, तेली। ते जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ऐं उन पुठियां ये जो अखर लॻाए ती जो आवाज़ लिखिबो आहे। ते ज़ेर ये ती। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ती जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण ती सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। तीली, तीर, तीसो, तीमादार। सिंधी अरबी ख़त यानी अलिफ बे में हिकिड़ो ॿियो बि अखर आहे जेको ते जो आवाज़ लिखण लाइ इस्तेमालु थींदो आहे। इन अखर खे तोए सॾिबो आहे। इहो अखर सिंधी अलिफ बे में 31 नंबर ते अचे थो। इहो अखर अलिफ जहिड़ी हिकु सिधी लीक ऐं हिकु गोल ते मुश्तमिल आहे। पहिरीं हीअ सिधी लीक मथां खां हेठि ईंदी ऐं पोइ इतां ई हीउ गोल शुरू थींदो ऐं इते ई ख़तमु थींदो। तोए जो अखर अक्सर अरबीअ खां आयल लफ़्ज़नि में इस्तेमालु थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं केतिरा सिंधी लफ़्ज़ बि बिला सबबु तोए सां लिखिबा आहिनि। तोए सां शुरू थींदड़ चंद लफ़्ज़ ही आहिनि। तो, तास, तंबू, तबलो, तलाक, तवाइफ, तवील, ताक। इन सां ई हीउ लेक्चर पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो।
हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा। कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।